में खबरों अपडेट जो सिलसिलो जारी है। उस्मान छावड़ी का खबर शामिल कयूं पिया। हनीफ बलोच की रिपोर्ट मुताबिक झंडो मरी के शहर उस्मान छावड़ी में शादाब पब्लिक एलिमेंटरी स्कूल के प्रिंसिपल अली बख्श आकलानी पारा रेहान शादी हाल में शागिर्दन के रिजल्ट मानींदड़ के हवाले से तकरीब कोठाई वही। तकरीब में खास मेहमान एग्रीकल्चर डायरेक्टर नूर मोहम्मद बलोच टंडोजाम, SHO हैदराबाद कुर्बान आकलानी, राणा अफलातून, TO असगर अली शाह, मंठार आकलानी, अकरम बलोच, हाजी इमाम आकलानी, कासिम कादरू, अकरम बलोच, हाजी अब्दुल कादर बलोच, अब्बास समूह ऐं ॿियनि पारां शिरकत कई। उन मौके ते आयल मेहमाननि चयो त तालके झंडो मरी जे शहर उस्मान छावड़ी जे शादाब पब्लिक एलिमेंटरी स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि जी महिनत के सलाम पेश कयूं था। जे इलाके में तैलीम हूंदी भाईचारो ऐं अमन रहंदो। स्कूल के शागिर्दनि ऐं शागिर्दाननि टेबलोज़ ऐं क़ौमी गीतनि ते रक़्स करे मेहमाननि खे झुमाए छॾियो। आयल मेहमाननि खे गुलनि जा हार ऐं अजरकनि जा तोहफ़ा ॾिना विया।